अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुआर बाबाला मौजूद किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शादाबाद पार्ट नंबर 21। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन का मनक़ूल आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सीनो मुक़द्दस सां हैबत नुमाया हुई। चहिरो मुक़द्दस मुंहुं मुबारक खां नूर दरख़्शां हुयो। चोॾींहं जे चंड खां वधीक चमकंदड़ हुयो। चेल कुझु बुलंद हुई, उन सां घणो बुलंद मालूम थींदो हुयो। सर मुबारक वॾो हुयो। सर मुबारक मथे जा वार त घणा घुंघरालू हुआ ऐं न बिल्कुलु सिधा बीठल हुआ। अक्सर ओकाट कन जे पापड़नि खां अॻियां कोन वधंदा हुआ। कॾहिं घणा वॾा थींदा हुआ त विच खां माक कराईंदो हुयो ऐं सिर जे मथे जे ॿिन्ही तरफ़ वारनि खे छॾे ॾींदो हुयो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चहिरो मुक़द्दस मुंहुं मुबारक सफ़ेद नूरानी हुयो। पेशानी वॾी कुशादा हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भिरूं सन्हा कमान वांगुरु खिचियल ऐं बाहम पाण में मिलियल न हुआ। बैज़ किन रिवायतुनि में त उहे मिलियल हुआ। हिकु नस पेशानीअ जे विच ते हुई जेका गुस्से महिल वक़्तु खुली पवंदी हुई ऐं ॼण उभरी ॿाहिरि निकिरी ईंदी हुई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नकु कुशादा ऐं सन्हो हूंदो हुयो, विचां बीठल हूंदो हुयो, जंहिंमां नूर पियो चमकंदो हुयो। रेश मुबारक ॾाढी सवार मुबारक घाटी हुई, जंहिंजा वार बराबरि हेॾां होॾां निकिरियल कोन हुया। ॾंद मुक़द्दस मुबारक बिल्कुलु नंढो कोन हुयो। ॾंद मुबारक घणा अछा बराक नाज़ुक कुशादा हुया। निहात नरम वार सीने खां नाफ़ टुन ताईं फुटियल हुया। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गर्दन सफ़ाई दरख़ुशंदगी इस्तफ़ात हुज़ूर अकरम जिन जो जिस्म जा सभु अज़ा निहात मुनासिब ऐं कवी हुआ ऐं सीने ऐं पेट हिक ॿिए जे बराबरि हुया। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे। हुज़ूर अकरम जिन जा हथ मुबारक करायूं वेकिरियूं, हथनि मुबारकनि जूं चिरियूं कुशादा हुयूं, हथ मुबारक पुरमज़बूत हुआ। ही सिफ़तूं मर्दानी जी पसंदीदा ऐं बहादुरी ऐं ताक़त जूं अलामतूं हुयूं। पेरनि जे तलवे जूं हेठियूं चिरियूं भराए कोन हुयूं ऐं पेडा मुड़िया ते इहे विच में ख़ाली हुआ जेके ज़मीन ते कोन लॻंदा हुआ। पुठि पासाफ़ भरम हुई एतिरी हद ताईं जो हिकु कतिरो पाणीअ जो किरंदो त बीहंदो कोन हुयो। रस्ते में हलण वक़्तु पेर घिसकाए कोन हलंदा हुया। उछिट मथे पेर मुबारक खणी हलंदो हुयो। कलाम में ज़्यादती घणाई कान हूंदी। इज़हार मक़सद में कम घटिताई कोन हूंदी। निहात नरम मज़ा हुआ। सख़्ती या तृष्टगी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़ल्क़ करीम में मुतलक़ न हुई। हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे जॾहिं ख़ुदा जे लाइ गुस्सो फ़रमाईंदा त घणो इज़हार कंदा हुआ। जॾहिं ख़ुशि थींदा हुआ त अखियूं झुकाए हेठि करे छॾींदा हुआ ऐं ख़ुशीअ जो इज़हार घणो कोन कंदा हुआ। हुज़ूर करीम जिन जो खिलणु तबसुम हुयो। खिलण जो आवाज़ु मुश्किल सां ई ज़ाहिर थींदो हुयो। कॾहिं कॾहिं खिलण में ॾंद मुबारक नूरानी शबनम जे कतरनि वांगुरु चमकंदा हुया। घर जी मशग़ूलियत खे 3 हिसनि में तक़सीम वंडे कयो हुआऊं। हिकु हिसो इबादत ख़ालिक़ जे लाइ, हिकु हिसो अज़वाज जे लाइ, हिकु हिसो संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात लाइ। जेको कमु जंहिं कमु कबो हूंदो हुयो ॿिए कम में मशग़ूल कोन हूंदा हुया।